नासिब पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नवाब शाह जो दौरो कयो आहे। मुराद अली शाह बख्तावर गर्ल्स कैडेट कॉलेज जो इफ्तिताह कयो आहे। CCI जो इजलास 3 महीननि अंदरि थियणु घुरिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त CCI जो इजलास हर 6 महीने घुरायो वञे। हिन वक़्तु जल्द वैक्सीन कराइण जी ज़रूरत आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नवाब शाह जो दौरो कयो आहे। मुराद अली शाह बख्तावर गर्ल्स कैडेट कॉलेज जो इफ्तिताह पिणु करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त हिन वक़्तु जल्द वैक्सीन कराइण जी ज़रूरत आहे। CCI जो इजलास हर 6 महीने घुरायो वञे। CCI जो इजलास 3 महीननि अंदरि थियणु घुरिजे। वफ़ाक़ जे रवैये सबबि मुल्क खे नुक़सान थी रहियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नवाब शाह जो दौरो कयो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं नवाब शाह मां आवाज़ TV जे रिपोर्टर AK डायरी खां। जी AK जी बिल्कुल। अॼु वज़ीर आला सैयद मुराद अली शाह नवाब शाह खराड़ी रोड ते जेको आहे बख्तावर गर्ल्स कैडेट कॉलेज पाकिस्तान जो पहिरियों नंबर लेडीज़ कॉलेज गर्ल्स कॉलेज आहे, जंहिंजी बिल्डिंग जो इफ्तिताही तक़रीब जेको आहे उते ऐं इफ्तिताह करण महिल जेको आहे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह सां वज़ीर तालीम सईद कनी ऐं वाइस ऑफ एयर वाइस मार्शल अब्बास घुमण साहब ऐं ॿिया जेके आहिनि कमिश्नर डिप्टी कमिश्नर इंतज़ामिया समेत जेको आहे ऐं प्रिंसिपल बख्तावर कॉलेज जो पिणु मौजूदु हो। जॾहिं त इफ्तिताह करण खां पोइ जेको आहे शानदार परेड जो इंतज़ाम कयो वियो। परेड खां पोइ जेको आहे वज़ीर आला मुराद अली शाह जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ जो जेको रवैयो आहे उहो सिंध दुश्मनी वारो रवैयो आहे, जंहिंजे करे असांजे सिंध जा जेके बि आहिनि मसइला उहे हल न थी रहिया आहिनि ऐं वफ़ाक़ जेको आहे पंहिंजो जेको हक़ आहे सिंध जो उहो न ॾेई रहियो आहे, जंहिंजे करे असां काफ़ी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। जॾहिं त वफ़ाक़ जो जेको PTI हुकूमत जॾहिं खां आई आहे त मुल्क जेको आहे ॾींहों ॾींहुं जेको आहे पोइते पियो वञे ऐं काफ़ी जेको आहे क्राइसिस में हली रहियो आहे। जॾहिं त कोरोना सबबु हुन चयो त कोविड जी जेकी सूरत हाल आहे त अलाह न करे हींअर मौजूदा जेकी सूरत हाल आहे उनखे कंट्रोल करण लाइ असां स्माल लॉकडाउन जे जेको मुख़्तलिफ़ जिते ज़रूरत पई आहे उते हणी रहिया आहियूं। मगर जे अगरि जे कोविड जा केसिस वधंदा त जंहिंखां पोइ जेको आहे असां लॉकडाउन जी तरफ़ वञी सघूं था। पर ओवरऑल हुन मैसेज ॾींदे चयो त जेके बि शहरी आहिनि ओवरऑल असांजी आवाम उहा महिरबानी करे मास्क ऐं सोशल डिस्टेंस ऐं जेको एहतियात करे छा आहे कि हीअ टीं लहर आहे ॾाढी ख़तरनाक आहे, जंहिंजे करे काफ़ी जेके हिन महिल ताईं जानूं जेके आहिनि कोरोना सबबु जेके आहिनि फोत थी चुकियूं आहिनि। जॾहिं त हींअर महिल कोविड वारी सूरत हाल खे ॾिसंदे हुन चयो त जेको कंहिं ज़िले में डिप्टी कमिश्नर जेके डिवीज़न सतह ते आहिनि उन्हनि खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त जंहिं बि इलाइक़े में। ठीकु आहे AK, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।